खबर शामिल कनासी अहम खबर इस्लामाबाद का पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी वज़ीर आज़म सां मुलाकात थिया है। मुलाकात दौरान बिन्ही में मुल्क के सियासी ऐं मुआशी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾेवट थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां हुकूमती मुआशी पॉलिसियुनि ते ख़र्चनि जो इज़हार कयो वियो आहे। पीपल्स पार्टी वफ़द में राजा परवेज़ अशरफ, श्री रहमान, नवीद कमर शामिल। अहम ख़बर आहे इस्लामाबाद खां। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी वज़ीर आज़म सां मुलाकात थी आहे। मुलाकात दौरान बिन्ही में मुल्क जी सियासी ऐं मुआशी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾेवट थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां हुकूमती मुआशी पॉलिसियुनि ते ख़र्चनि जो इज़हार कयो वियो आहे। पीपल्स पार्टी वफ़द में राजा परवेज़ अशरफ, श्री रहमान, नवीद कमर शामिल आहिनि। अहम ख़बर आहे इस्लामाबाद खां। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी वज़ीर आज़म सां मुलाकात थी आहे। मुलाकात दौरान बिन्ही में मुल्क जी सियासी ऐं मुआशी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾेवट थी आहे। एक भेरो ॿीहर अवासा अहम खबर शेयर कंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी वज़ीर आज़म सां मुलाकात थी आहे। मुलाकात दौरान बिन्ही मुल्क जे सियासी ऐं मुआशी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾेवट कई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां हुकूमती मुआशी पॉलिसियुनि ते ख़र्चनि जो इज़हार थियो आहे। अवा खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। पीपल्स पार्टी वफ़द में राजा परवेज़ अशरफ, श्री रहमान, नवीद कमर शामिल आहिनि। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर आहे इस्लामाबाद खां। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी वज़ीर आज़म सां मुलाकात थी आहे। मुलाकात में दौरान बिन्ही में मुल्क जी सियासी ऐं मुआशी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾेवट थी आहे।